ऐं होॾां जेके जीअं जीअं हाणे एपिसोड अॻिते वधंदा वेंदा पंहिंचावरी ड्रामे जा दोस्तो, उन्हनि में तव्हांखे ज़बरदस्त सीन ॾिसण वटां मिलंदा त सांवल आहिस्ता आहिस्ता पंहिंजी बेगुनाही जो सबूत चाकर ख़ान जे हवाले करे वेंदो। यानी जेका ई सवाल चाकर ख़ान ॾींदो वञे थो त उन्हनि खे सांवल उन जा जवाब वाज़े ऐं सुठे नमूने सां चाकर ख़ान खे ॾींदो वञे थो। ऐं पोइ चाकर ख़ान परेशान थी वेंदो, आख़िर इहो दुश्मन कहिड़ो आहे, असली कातिल केरु आहे उहो मूंखे कीअं ख़बर पवे। पोइ गुलनार माई जा खां पुछा करण जी कोशिशि कंदो, पर गुलनार माई यानी नौकराणी खे बि जाबर वारा हिकु पासे करे छॾींदा। जीअं इहा सांवल सॉरी जेको आहे जब जे चाकर ख़ान जे साम्हूं न अचे। चाकर ख़ान अगरि इन सां ॻाल्हायो त हीअ असांजा सभु पोल खोले वेंदी। इन खे पुट जी मारण जी धमकियूं ॾींदा, छो त गुलनार जे पाण जे मौत जो ख़ौफ़ न आहे। पोइ पुट जे मारण जो धमकियूं ॾिनियूं वेंदियूं। दोस्तों वो अचण वारा एपिसोड यानी हिकु ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहे। इन में वीआईपी सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए ज़बरदस्त धमाकेदार बहितरीन वीडियोज़ में। महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल जेको आहे शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे।